नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे हाल खां ख़बर ॾींदा हलूं त प्रोग्रेस अलायंस ऐं समाजी धड़नि पारां सिंध जे बहादुर मुश्ताक सिरकी जी गिरफ़्तारी ऐं मटियारी जे सीनियर सहाफ़ी बाबू खासकेली खे मौतमार धमकियूं ॾियण ख़िलाफ़ आला प्रेस क्लब ते एहतिजाज मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे खे प्रोग्रेस अलायंस जे कोनिनियर रशीद ॾेथो ख़िताब कंदे चयो त ऊंदहि रातनि में पुलिस चादर ऐं चौदीवारी जो तक़दस पामान करे चोरनि वांगुरु घर में घिड़ी मुश्ताक सिरकी खे गिरफ़्तार कयो आहे। हिन जो ॾोह इहो आहे जो हिन इरशाद रांझियाणी जे कातिलनि खे वाखो कयो ऐं कानून जे कटघरे में आंदो आहे। असां मुतालबो था करियूं त फौरी तौर मुश्ताक सिरकी खे आज़ादु कयो वञे। हिननि चयो आहे त मटियारी जे सीनियर सहाफ़ी बाबू खासकेली खे मौतमार धमकियुनि जो नोटिस वरितो वञे ऐं फौरी जवाबदार खे गिरफ़्तार कया वञनि। हिन मौक़े ते जमायत इस्लामी ज़िले मटियारी जे अमीर फ़कीर मोहम्मद लाखो हिन चयो आहे त इहो कयो जेको अवां थी सघो। हिकु सहाफ़ी जेको सहाफ़ती ज़िम्मेवारियूं निभाए थो उन खे तंग कयो थो वञे। हिननि माण्हुनि अवां खे कुर्सी ते विहारियो। जेकॾहिं अवां पाण खे न सुधारियो त कुर्सी फेरे गटर जे ढकण ते अवां खे विहारींदासीं। इन करे पाण खे सुधारियो। इन मौक़े ते ख़िताब कंदे समाजी वर्कर सरदार अयाज़ मेमन चयो त सॼी सिंध खे पुलिस स्टेट में तब्दील कयो वञे। हिकु जर्नलिस्ट पंहिंजी सहाफ़ती ज़िम्मेवारियूं निभाइण खेनि आइन ॾेखारे थो, मज़लूम माण्हुनि जो आवाज़ बणिजे थो, नाम नेहाद हुक्मरान जो वंगार पुलिस ऑफिसर जेके फ्रीडम ऐं इज़हार जी आज़ादी जा दुश्मन थी मुश्ताक सिरकी खे गिरफ़्तार कनि था। हिननि ते कूड़ा केस दाख़िल कया था वञनि त जीअं हिननि जे कंदनि करतूतनि तां पर्दो न खणे। मुश्ताक सिरकी सिंध जो मजबूर ऐं बेवस माण्हुनि जो आवाज़ आहे। हू अवां जे हिन ॾाढ ऐं जबर खां न डिॼंदो, हक़ सच जी जदोजहद जारी रखंदो। तव्हां हकमन मुर्तज़ा भुट्टे जे घर वटि क़त्ल करे मुश्ताक सिरकी खे गिरफ़्तार करे सिंध खे पुलिस स्टेट में चैलेंज कयो आहे। हिन चयो त अवाम खे हक़ ॾिनो वञे, इज़हार जी आज़ादी चोट हुजणु खपे। इन करे इंसाफ़ जूं तक़ाज़ूं पूरियूं कयूं वञनि। फौरी तौर मुश्ताक सिरकी खे रिहा कयो वञे ऐं मटियारी जे सीनियर सहाफ़ी बाबू खासकेली खे धमकियूं ॾींदड़नि जो नोटिस वरितो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो हक़ महफ़ूज़ रखूं था। इन मौक़े ते इमरान ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।